अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, दौलतपुर जे मौजूद शख्सियत अली नवाज़ मल्ला पारां बिरादरी समेत पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। अब्दुल रज़ाक मल्ला, ज़ाहिद हुसैन परियो, दिलदार मल्ला, मोहम्मद लाइक मल्ला, सरदार मोहम्मद इस्माइल डायरीअ जो शानदार इस्तक़बाल कयो, जॾहिं त अली नवाज़ मल्ला पारां खेसि बोस्कीअ जो पटको पिणु ॿधायो वियो। मुल्क में कुदरती मुसीबतनि सबबि काफ़ी तरक़ियाती कम रहिजी विया आहिनि। दौलतपुर जे ट्रामा सेंटर जो अधूरो रहियल कम बि जल्द मुकमल करायो वेंदो ऐं दौलतपुर शहर में बेनज़ीर बस्ती बि ठहंदी, जंहिंमें दौलतपुर जे सहाफ़ियुनि लाइ बि ख़ुसूसी पैकेज हूंदो। अली बख्श मल्ला थोरी ग़लती सबबि वॾनि नुक़साननि में पइजी वियो आहे। आउं पार्टी चेयरमैन खे अपील कंदुसि त अली बख्श मल्ला मथां लॻल कूड़ा केस ख़तम कराए खेसि जेल मां आज़ादी ॾियारी वञे। जो अॼु वेही हुन रांदि भॼी आहे, बाबा ठीकु आहे, अली बेग सां तव्हांजो झेड़ो आहे, अली बेग सां तव्हांजी नाराज़गी आहे, अली बेग इलेक्शन में तव्हां सां बीठो आहे, पीपल पार्टी जे ख़िलाफ़ बीठो आहे। तव्हां ठीकु आहे, अली बेग खे सज़ा ॾियारियो, हींअर जेल में पियो आहे, ॿियनि महिल हंधि ॾोह कोन कयो। जीअं मुंहिंजो नाले भाई इस्माइल मल्ला, पर हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधिजो, मूं में आई तूं, मतिलबु तुंहिंजो ई तोखे लॻी वियो। हाणे ठीकु आहे, अली बेग जी जेका स्टेज आई उन ते ॾिसंदासीं, सोचींदासीं, पर अॼु ॾींहं खां पोइ ॿिए अली बेग ठीकु आहे उन जा, पर हर को माण्हू पंहिंजे लेखे सां हूंदो आहे। अॼु भाउ जो चवणु नथो ॿुधो, ख़ुदा जो कसम आहे तव्हांजो हथु काराई खां वठी वेंदो। अहिड़ो इज़हार मुल्क जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻवान ऐं अॻूणे सूबाई सलाहकार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी, दौलतपुर में मल्ला बिरादरी जे मौजूद शख्सियत अली नवाज़ मल्ला पारां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत इख्तियार करण बाद ॾिनल आजियाणे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। अॻूणे सूबाई सलाहकार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी वधीक चयो त दौलतपुर उहो कूफ़े जो शहर आहे जिथे हमेशह शरीफ़ माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करे खेनि जेल हवाले कयो वियो आहे ऐं खेनि मजबूर करे संदन मिल्कियतनि ते कब्ज़ा कया विया। हुन चयो त अली बख्श मल्ला गुज़िरियल बल्दियाती इलेक्शन में आज़ाद उम्मीदवार बीह करे वॾी ग़लती कई आहे। मुंहिंजो दोस्त थी करे मुंहिंजी ॻाल्हि बि न मञाई ऐं कुझु शातिर माण्हुनि जे ग़लति ॻाल्हियुनि में अची वियो, पर मां वचन थो कयां त अली बख्श मल्ला जल्दी जेल खां ॿाहिरि हूंदो। उन मौक़े ते साहब खान डायरी, सीनियर सहाफ़ी अमीर हमज़ो उनड़, सिकंदर अली उनड़, रोशन सूमरो पिणु ख़िताब कयो, जॾहिं त प्रोग्राम में आयल महिमाननि ऐं सहाफ़ियुनि खे सिंध जी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा ॾिना विया।